कराची जे सदर बाज़ार में रीगल चौक खां पासपोर्ट ऑफिस ऐं हाई कोर्ट वेंदड़ इलेक्ट्रॉनिक्स मार्केट वारे हिक रोड ते केतिरनि ई ॾहाकनि खां हर आचर वारे ॾींहं ते मार्केट बंदि हुअण सबबि पुराणनि किताबनि जा वापारी फुटपाथ ऐं रोडनि ते पुराणनि किताबनि जा स्टॉल लॻाईंदा आहिनि। फुटपाथ ते लॻंदड़ हिन किताबनि वारी सेल में मज़हब, सियासत, तारीख़, कानून, सफ़रनामा, नावल, साइंस ऐं मुख़्तलिफ़ क्लासनि जे ॿारनि जे दिलचस्पीअ समेत हर क़िस्म जा किताब इंतिहाई घटि रेट ते मिली वञनि था। इन सिलसिले में प्रोफेसर आफ़ताब अहमद ख़्वावड़ INN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, मां त इहे चवंदुमि त जेके बि असांजा सुठा गुड रीडर्स आहिनि ऐं उन्हनि जे लाइ त ही भरपूर गोल्डन चांस आहे। हर क़िस्म जो किताब हिते अचे थो ऐं तमामु नॉमिनल चार्जिस ते तव्हां भले तब आज़माई जा किताब तव्हांखे मिली वेंदा। हर तबक़े जो किताब तव्हांखे मौजूदु हूंदो ऐं तमामु जेका एंटिक किताब ऐं नायाब किताबनि जो कॾहिं कॾहिं हिते ज़ख़ीरो अची वेंदो आहे। असां कोशिशि कंदा आहियूं त हर संडे ते अचूं। असांजे त वरी हिन सां तमामु घणो ज़ौक़ु ऐं शौक़ु आहे। अव्हांखे त ख़बर आहे त असां थोरो पंहिंजो फिल्मी दुनिया सां बि तालुक़ु रखंदा आहियूं, ॿियनि शयुनि सां। बहरहाल हिते तव्हांखे हर क़िस्म जी वैराइटी मिलंदी। मां त चवंदुमि त असांजा काफ़ी दोस्त हिते अचनि ऐं हिननि खे हिते भरपूर मवादु मिलंदो। हर क़िस्म जी किताब मौजूदु आहे। अच्छा, हिते किताबनि जूं क़ीमतूं कीअं था सम्झो, कीअं? माशाल्लाह माना हालांकि किताब जी का क़ीमत कान्हे, पर जेके सर्विस चार्जिस वठनि था न मां तमामु नॉमिनल आहिनि। सर, जेके किताबनि जा शौक़ीन माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ ही संडे बाज़ार जेका लॻे थी, तव्हांजो छा मैसेज हूंदो उन्हनि लाइ? मां इहो चवंदुमि त हितां ही बार बार मौक़िया न आहिनि ऐं तमामु जेको ही ख़ज़ानो आहे इहे अचनि ऐं हितां पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ पंहिंजी चॉइस मुताबिक़ किताब वठणु अचनि ऐं तमामु महांगा किताब हिते तव्हांखे तमामु सस्ते अघि ज़रूरु माना यकीननि माना पाण खे कॾहिं न कॾहिं विज़िट पाण खे लॻायो ऐं शोर कयो, जेके तव्हांखे काफ़ी फ़ाइदे हिकु दफ़ो ज़रूरु अचो। पुराणनि किताबनि वारी सेल में कराचीअ समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां कराचीअ ईंदड़ ऐं वेंदड़ इल्म सां चाहु रखंदड़ माण्हू हिन सस्ते किताबनि वारी सेल में किताब वठणु पहुची वञनि था। इन सिलसिले में कराचीअ जे प्रोफेसर आज़ाद अहमद आरी जो INN न्यूज़ खे ॿुधायो, कराची में रीगल ते पुराणी किताबनि जी बाज़ार काफ़ी अर्से खां लॻी पई। तो गुज़िश्ता 30 सालनि खां त मां हिते अचां थी ऐं हर क़िस्म जा हर मज़मून जा किताब हिते तव्हांखे मुयसरु मिलंदा ऐं नायाब किताब मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेको जहिड़ो मौज़ू पसंदि करे जंहिंमें जेको मौज़ू हुजे उन ते ॻोल्हणा पवंदा ऐं सुठा किताब मिली वञनि त हीअ तव्हां डिजिटल दौर आहे चवनि था कि छा आहे सोशल मीडिया ते माण्हू तमामु घणा माना मसरूफ़ आहिनि ऐं किताब जी दुनिया खां परे थी आहे। तो किताबनि जी दुनिया तमामु माना बहितरीनु आहे। किताब इल्म जो ज़ख़ीरो तव्हांखे फ़राहम करे थो। किताब पढ़णु घुरिजे, किताब सां दोस्ती ऐं मुहबत रखणु घुरिजे। उहो ई इंसानी ज़हन खे जिला बख़्शे थो, इर्तिक़ा ॾिए थो ऐं शऊर अता करे थो। किताब जेके आहिनि बाज़ार किताबनि जा उशाक जेके आहिनि उहे अचनि था, किताब पंहिंजे पंहिंजी पसंदि जा वठनि था। असां बि ईंदा आहियूं, वठूं था, ॾिसूं था इहे। अच्छा सर, ये नायाब किताब हिते फुटपाथनि ते ॾिसी तव्हां कीअं था महसूसु कयो? न आउं त तमामु घणी ख़ुशी महसूसु थो कयां। किताबनि जे विच में मौजूदगी जेका आहे उहो फुटपाथ ते हुजनि, टेबल ते हुजनि, ठीकु आहे। किताबनि जे विच में मौजूदगी मुंहिंजे लाइ बास मसरत आहे, ख़ुशी आहे। तो आउं त ख़ुशी थो महसूसु कयां किताबनि जी मौजूदगी। हिते रेट कीअं आहिनि सर? रेट इंतिहाई नॉमिनल सस्ता आहिनि। किताब 50 रुपए में, 100 रुपए में। जेको किताब तव्हांखे बुक शॉप ते 1500 2000 में मिलंदो, हिते तव्हांखे 100 रुपए में 150 में तव्हांखे मिली वेंदो। पुराणनि किताबनि वारे मार्केट मां पंहिंजे दिलचस्पीअ जा किताब वठंदड़ कराची वासी अमान काज़ी INN न्यूज़ के ॿुधायो, I have been coming from 90. वेरी गुड। Yes, yes. अच्छा, आपने आज कौन से किताब खरीदे हैं? आज मैंने एक रशियन नावल खरीदा है और एक पोइट्री की इंग्लिश किताब है, जेम हॉरिसन का। अच्छा, सिलेक्टेड एंड न्यू पोएम्स। ये सेकेंड वर्ल्ड वार के मुतालिक कुछ किताब है जो रशिया में वाक़या पेश आया था। अच्छा, वेरी गुड। आज तो बहुत कम मिला है मुझे। आज अक्सर बेशतर बहुत ज़्यादा लेता हूँ। ये कितने में मिली आपको किताबें? ये मुझे 100 में। मेरे ख्याल में लोगों का जो वो जायका है, या लोग टीवियों में या मोबाइलों में फंस चुके हैं, वो अपनी जो तशनीकी है वहाँ पूरा करते हैं।
उनकी तशरीकी है वहाँ अपना कमी पूरा करते हैं। उनकी प्यास है, इनकी प्यास है, उन्हीं से वो आजकल कर रहे हैं। अच्छा, लोगों को किताबों की तरफ माइल करने के लिए आप क्या मैसेज देंगे? जो कौमें किताबें पढ़ती है वो तरक्की करती है, जो नहीं पढ़ते हैं वो रह जाती है, खत्म होती है। और वो लोग कहते हैं कि भाई यूरोप में लोग कंप्यूटर तो उनका है, मोबाइल तो उनके हैं, लेकिन वो ज़्यादा सबसे ज़्यादा किताबें तो वही पढ़ते हैं। सबसे बड़ी लाइब्रेरी तो बिल गेट्स की है। सोशल मीडिया जे जदीद ऐं तेज़ तरीन दौर में अॼु जा नौजवान किताबनि खे छॾे सोशल मीडिया ते डाइवर्ट थी विया आहिनि, पर उन बावजूद किताबनि जी अहमियत पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। उन करे नौजवाननि खे घुर्जे त हू किताबनि सां पंहिंजो नातो ज़रूरु जोड़े रखनि, छाकाणि त किताब इंसान जा बहितरीन दोस्त आहिनि। मुश्ताक तुनियो, INN न्यूज़, कराची।